दादू में सिंध अवामी सथ के सॾ ते डॉक्टर नौशीन काज़मी के क़त्ल या ख़ुदकुशी वारे वाक़े जूं हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ अलामा आए काज़ी लाइब्रेरी खां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहरो करे मार्च करण खां पोइ प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। हिननि चयो त साॻिए कॉलेज में अॻु निमरता जो लाश मिलियो, हाणे डॉक्टर नौशीन जो लाश मिलियो आहे। आख़िर केसिताईं वालदेन न्याणियुनि जा लाश खणंदा रहंदा। मुज़ाहिरीन उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रोज़ रोज़ कत्ल सरेआम थी विया आहिनि, ही रेप सरेआम थी विया आहिनि, छो भला? डॉक्टर नौशीन दादू जाई सिंध जाई जो जेको वाक़ियो थियो आहे या ख़ुदकशी असां नथा मञूं। ख़ुदकशी जे पुठियां कोन को कारण आहे। चीफ जस्टिस सिंध खां मुतालबो था कयूं त अव्हां अहिड़ी जांच करायो जंहिंखे दबायो न वञे। जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि खे इंक्वायरी में आंदो। डॉक्टर नौशीन खे जेको क़त्ल कयो आहे उन जे वारसनि सां उन जो इंसाफ़ कयो वञे। उहे माफ़ियायूं आहिनि जेके उस्तादनि जे रूप में हुजनि या ॿिया ॿाहिरियां मन हथ कंदा आहिनि, उन्हनि खे जेको आहे सरेआम वाक़ो करे डॉक्टर नौशीन जे खून सां इंसाफ़ कयो वञे। एग्ज़ाम हूंदा आहिनि डॉक्टरी जा, जेको 200 क्वेश्चन ते पेपर हूंदो आहे, उहो हुन वीडियो वायरल करण जी कोशिशि कई, डॉक्टर निमरता खे क़त्ल कयो वियो। एॾी महिनत करे ते पहुचे उहो पंहिंजो पाण खे क़त्ल करे सघे थो। जेका इन जी साइंटिफिक वे सां जेको आहे इंक्वायरी करे ऐं इन जो परमानेंट सॉल्यूशन कढे। असल मौत जा कारण मालूम थियनि, जेके मुलविस हथ आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। तव्हां ॾिठो त जेकॾहिं इहे वाक़िया रहिया त केरु पंहिंजूं नियाणियूं यूनिवर्सिटी में छॾींदो। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़ दादू।